अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वहदा वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदा अम्मा बाद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्रा व इन्ना लहू लहाफ़िज़ून वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम ज़य्यिनू मजालिसकुम बिल कुरआन वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम ऊतीतु लैलतल मेराज सलासत अशिया ख़वातीम सूरतल बकर व शफ़ाअतु लि उम्मती मन ला युशरिक बिही शैआ वस्सलातुल खम्स वक़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी बाआवाज़ बुलंद मदनी सरकार ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला इसमें मोहम्मदिन जिसमें मोहम्मदिन रूह मोहम्मदिन बलद मोहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम वाला आल इब्राहीम फिल आलमीन इन्नका हमीदुम मजीद। दुनिया ने दीन को भुला रखा है, गफलत की नींद में सुला रखा है। इस दौर में खुश नसीब वो है अकबर जिसने कुरान पाक को खुला रखा है। अल्हम्दुलिल्लाह मदरसा अताउल उलूम रिपड़िया जे ज़ेरे एहतमाम साईं सैयद अहमद शाह साहब जैन मदरसे जी तमाम बड़ी खिदमत कया और में हेडो वडो इज्तिमा जैमें 8 आलमन जी दस्तार 31 हाफिज़न कुरान याद कयो। सुभान अल्लाह में मज़ो ना है ॾाढा मां चवंदो आहियां साईं अहमद शाह जे जलसे में मानी भी शादी जहिड़ी हूंदी आहे। ॾाढा नथा जो सबा बाबा साहब मुल्ला खुटल आयो पर पिन्नी सिन्नी तहां जी पूरी कंदासीं। मुल्ला पिन्न नथा पूरी सब पिन्ने सजो मुल्क पिन्ने पियो पर असां पिन्नी तुझा 5 रुपया सजाया कया नथा जो सुभान अल्लाह। अब ताज़ो रमजान गुजरियो आ तहां जे रिपड़ीअ में तरावीह मस्जिद में कंहिं पढ़ायो सूबेदार ॻाल्हायो नथा तपेदार कोटार यहाँ पता ये किथे दिन आहिनि कॉलेज में कुरान न हुजे कुरान न हुजे कुरान न हुजे। अमेरिका जी रड़ पई पए असांजा बेग़ैरत हुक्मरान चमता कुरान न हुजे। मुशर्रफ लाल मस्जिद ते गोली हलाए मस्जिद के कुरान के रत में गाड़ो कये अजो जहन्नम में सड़े पियो कुरान गूंजंदो पियो रखे। भाई उते बुलंद करो कुरान वारो भाई उते वड़े वा सैयद कुरान असाने पायो थई। चौदह करबला में भी सैयद कुरान असाने पायो मजो ना है ॾाढा कुरान सा भी निभायो नमाज असा के करबला में 2 सबक बजा मिला। सैयदन सजदो न चढ़ियो अली अस्कर कुर्बान अली अकबर कुर्बान गोठ कासिम कुर्बान अब्बास चापाजू कटिया 72 साथी कुठा जेतो शिमरा माके बच्चा प्यारा नान हुसैन के रब जी नमाज प्यारी। मौला अली जा मुरीद बइयो तबलत कयो बइयो तब असा का नफरत न कर भलिया हेदे भी हैदर अली अली अदला सांडे तू भी अली आ हेदे भी हैदर अली अली असा हैदर जा फरमान लाउड के आवाज दे अब आए ना के मुखा परे खयो बम न बदलो
भई मानो मुके दिसन त सही न मुजो चिबो बूथ मोबाइल ते त रोज दिसन अल्लाह सोशल मीडिया वारन त माके एडो ख्वार कयो आ ख्वार न मशहूर नवाब शाह नमाज पढ़ बस नंढड़ी छोकरी मस्जिद में कुरान पढ़ माके दिसी जे चाचा तू मोबाइल मां किए निकरी आयो बारन जो गालियो लिखण जेड़िया ए बारन में टे खूबियों वडियो तव टे सुभान अल्लाह जो तो ॿुधाया मजो ना है ॾाढा जेके बार आइन न सगरा उहे जो सुभान अल्लाह छड़न के त खबर ही कोन है ना ए रिपड़ी में त एडा छड़ा है न एडा छड़ा छोटक तो भरे वने दरिया में उछल पर ओडे भी पानी कोडे अल्लाह शादी करा शादी कणक जो अगो कोन जो गिदरन जो अधु कोन जो हेंगानन जो अधु कोन जो सारन जो अगो कोन जो हेरा कणक जो रेट कोने छाते पढ़ाई बिस्कुटन दे पढ़ायो मानो अमा खूबी को दो खराबी ना इन्हनि बारन में टे खूबियों वडियूं हैं सुभान अल्लाह जो तो पोइ ॿुधायो मज़ो ना है मुझे लगे तो हाने थक जी पिया आहियो न जेको ॾाढो सुभान अल्लाह चवंदो हिन साल मदीने वेंदो घणो करे तो मूंसां गॾु हलंदो पर टिकेट पाण भरींदो साईं अहमद चाचे तो तोखे भी वठी हलंदा शाबाश साईं अहमद जागे इन मदरसे में मां झोपड़ी ॾिठी झोपड़ी वड़ेवा सैयद अची जो रिपड़ी जे मदरसे के खयो गई त अर्श ते पहुंचायो हाने माके घोट की जिले जो जन्नत सेक्रेटरी मिलो हिनेस्ट जैसे मां इन मदरसे में पढ़ी गयो आया मजो ना है बैयत बुलंद करे सैयद के सलाम बैयत वड़ेवा मंजा नर खुदा जो कसम अल्लाह बरकत मुंह समझो पैसा दो विजे आगे जलसन में मानू दींदा है न पैसा वो खन्नदा है तब मां समझंदो हां पैसा पैसा दीजो पर 75 वारो नोट न दीजो हले ही न थो अल्लाह आके जा फोटो आया तो तब न थो इन का मुंजो फोटो आनी पोया जल्द ब लिखी जा दुकानन वारा त न था वठन पर बाथरूम मारा हां मां कराची मुके घुरायो 28 जनवरी ते शादी में जलसो अज में मुझो सांगड़ शादी में प्रोग्राम आ बहुत इंतजार में आ मुखे रात साईं वाइस कयो त सुबह जो 8 बजे तो जो बयान पर सैयद त असा नौकर हूं ना असा मुरीद ही सैयद जाए वे अरे रिली विजी छडे माते जोड़ो उज़ा जो गोश्त ढक्यो मां भी हुजूर शर्म मानू आ गालाइंदो घट आया हाय अब वेई रो भरियो भले वेई हाय अजो शादी में जलसो सुमो केडी तब्दीली आंदी शादी में जलसो न त गायण आईंदा असा ध्यान एकड़ो गायणो निकतो आ बेलचे जड़ो बूथ थस असाना बिन में न ट्रिन में तू आई पादरन में नबी से फरमायो बाबा लांती तवा बा शैतान मलूना सुभान अल्लाह जो हदीस पढ़ा मजो ना ए दादिया मदीने वाले जो आश तबैया तबलत कयो जा जो हथ हेता वो कटरो अन्या त 28 अप्रैल ते गंबट जलसो दिया जो तो रिली पाए है जो गर्मी है दादी
कब्र में गर्मी हुंदी पो भजी वियो हितों जी गर्मी बर्दाश्त कयो त रब जन्म जी गर्मी खां बचाई सुभान अल्लाह जो दफ़ो ॿुधायां तबूक जी लड़ाई लगी ना गर्मिन में खजूं भी थिया गर्मी ॾाढी पोइ चयो ॾाढी गर्मी आ रब कुरान नाज़िल कयो रब चाचो कुल नार जहन्नम अशद हर्रा इन गर्मी में मोहम्मद सां निकरो तमा जहन्नम जे गर्मी का बचाए छाड़ी जोर सां केरा मुजाहिद 28 ते भई त बुलंद कयो 28 तारीख कंबत हाने असांजी जमात 2 तारीख भाऊ पांजो दर्द दिल ताके बुधायो त एक दरिया ते धारो बुधाई ने सखर में अरड़ा मस्जिदों शहीद तक पहुंची वियो किरेन ते चढ़ी बीठो नेट ते फोटो पिया डीसी बीठो एसपी बीठो रेंजर्स बीठा जे गोली हणो ताणो राश शहीद थींदो अल्लाह जी मस्जिद शहीद करण कोन ॾींदो भई त बुलंद करे काए तक भई खल्क ॾिस मां भी बिनी ना जो ऑपरेशन करायो डॉक्टर अलाई छाजू अखियूं आयूं न रात जो भी ॾिसन वरी सुप्रीम कोर्ट लेटर कढियो त तारिक जरूरत कराची मदीना मस्जिद शहीद करे पारक चाहे पारक में छोरा ताजुद पढ़ो ना पारक में हाथ में दे अच तो के बुधाया मोहब्बत किया कभी आ इते न बुधाए तो वटी बाहर का कच्चे में वही बुधाए ओडा कोरट जो हेडा राशिद जो हेडा चई सुभाणे वारो जुम्मो भाऊ तॾहिं जो त मां तारिक रोड वारी मदीना मस्जिद में पढ़ाईंदुसि सिंध गवर्नमेंट कंटेनर रखा मुराद अली साहब वॾा वस कया पर भाऊ जुम्मो पढ़ाए कंटेनर ते भी तकी रखे तो हुक्मरान आओ ताने जरूरत है मस्जिद के सिर के हथ लाए दिखारियो ताजा सिर सलामत न छड़ी दासे भैया तो बुलंद करे हाल बन के चला भैया ते असा मरी गारियों मिली गा से आलमन के दो केड़ो क्यों तो जो पीड़ी जो निकाह पड़ियो फलस्तीन में था वही सगो मजो था मजबूरी आता पर पेप्सी त न पियो इहो त तहां जे वसाना जेको तहां जे वसा वो कयो वडन शहर में जेके पेप्सी वाला होटल ना इन ते ब्रेक न दियो काथे दिसो त पीली दे मैं ज़हबी का इस्तेमाल था कर मैं ज़हबी अरे फलस्तीन वाला असा जा कलमे जा बाहर मजो ना है डाडिया तेरा मेरा रिश्ता क्या चौला इलाहा इल्लल्लाह तेरा मेरा रिश्ता क्या तेरा मेरा रिश्ता क्या तेरा मेरा रिश्ता क्या फलस्तीन से रिश्ता क्या फलस्तीन से रिश्ता क्या गजा से रिश्ता क्या आगे शुक्र जा मरी दरिया ते धारो तारो कई नाल का परे पर फोड़ो खाना भी नदी ना सुनो ऐ बावरा से जे को शापरे लते जुलूस कजा वायड़ा थी जान वायड़ो वजीर आला चे तो काटे टाटा बोली मचे लथन वायड़ा एकड़ो हमरा वठायो रात जो गम समझंदा
ढगी पोजे का वतई उन जो सुआ था जे सुआ है त फर त दे ना उन वरी गडई जो फर दई छयो उन त जो ही तो ना चाचा को ना के गेटा जो मोबाइल घर जो पोतो त गऊ होडे पई रंबे गडई हेडे पई हिंगे लठ घणी अची बिनी इनके वत जे खीर दियो न दियो बोली त सागी गालायो वरी न स्टील जो नक था मन एकड़े हमरा कई चोरी वो गोठ जे वडेरे चो न चोरी कई आहे न के टे सलाऊं मोह कारो करे गडह ते चाड़े सजो गोठ पोया वो मानन जुस तुझो मोह कारो क्यों जे मोह कारो किथे बटे लीका कढियो अरे सजो गोठ तुझे पोया हो जे गोठ के जो बाहर है अरे तो के गडा जे चाड़े जे गडो का दे नंदरो खोतड़ो मन्यन ता ठोक खलकत आया सुभान अल्लाह जो दबो हदीस पढ़ा ना ना हाने थक जी पिया सफर माके करणो वा थकाता आयो कुरान जो इश्क भइयो त बुलंद कयो भइयो त एक कटिया नु कुरान जे हाफिजन जी दस्तार दिया सही अहमद चावद एक कटिया शाबाश नाए सैयद के 2022 में बरसात जे बोडन में भी केडी खिदमत की चौथ जे नमाज इबादत रोजो इबादत हज इबादत ज़कात इबादत गरीब जी खिदमत भी इबादत नबी से फरमायो बा केड़ा एको गान बजान जो आवाज बुधो बुधो छोराओ कार जब भरी में जायो हली आदतों के दिल लिखी जा पिणे चाहिए एड़ो को दर्जी हुजे मुझे दिल जा वाल से भी ये तुम्हारा वाल टोड़िया कहीं दर्जन दे मुझे एडी कावड़ा 7 साल मुखे जुबो नपता से भी मां पई न था वठन मुलो आया ना ये देखो सिंधड़ी अंब इंदो न के जो ना तो रखो अगट काथे बधनो अगट में तो जो जा कोने बधंदो रबड़ी पाइंदो बाबा द लांती थवा बा केड़ा एको गान बजानो जो आवाज ट्रैक्टर वारो अचे ना गायण हलाए हर में ताजे बन्य में त इया जीतरी कणी जस 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 इदे मारी बियो को मुलो बैठो वो जो खिलो भी सही रोगो वांगणा जेड़ो मोह कयो बैठो नौजवान छोकरा आया इन देख ये के सजी रात मोबाइल ते बैठा हुंदा ना हेलो ओ मुजी तूरी ओ मुजी भिंडी अल्लाह बाबा द लांती तवा एको गान बजानो जो आवाज बे माई जो आवाज माई बांग न दे माई बांग ने त लिपड़ी सजी मस्जिद में हुंदी इन जे आवाज में करंट असा बोला भागा दई दई गंजा थी गया जेडी सोलर प्लेट लगल अचो ता मस्जिद में हाने त धारे वन मानो रखियो त वछड़न पे फासाण अल्लाह असा ने एकड़ो छोकरो खजियो सब पा जपो पे हाली त धारे लंगी ईद थी वई सने आवाज में फोन इंदी ना हेलो सनम पे गालाया सनम कोने सनाला शर्रा वन्यो दई जी लोड करे
बारन में टे खूबियूं वडियूं आहिनि सुभान अल्लाह जो तो ॿुधायां अल्लाह ख़ल्क़ ॾिस यार मूंखे बि वञणो आहे टाइम बि इलाही बस इन खे वरी ब्रेक छाॾियो इहो वरी पोइ कमल ॿुधाई छिके रखा मां छा रूसी ट्रैक्टर आहियां वड़े वाह साईं अहमद जा बारन में टे खूबियूं अथव ये तव्हां धारियो त पोइ तव्हांखे ॿुधायां ऐं ॿारनि सां विड़ंदा बि न थियो इन्हनि जे करे त अलाह रोज़ी ॾींदो थो न त तव्हां जेके चङा मुड़ुस ॿारनि जूं ॻाल्हियूं लिखण जहिड़ियूं हिकिड़े नंढड़े ॿार कुकड़ पाली मरी वियसि रोए पियो वेठो ॼट जी मश्करी कर छो थो रोई चए कुकड़ मरी वई चए मुंहिंजी ज़ाल मरी वई मां कोन रोनुसि तू कुकड़ ते रोई थो ॿार छा चयो चए कुकड़ त आना ॾींदी न जोणे कहिड़ा आना ॾींदी ॿारनि में टे खूबियूं वॾियूं आहिनि टे हिकु विड़ंदा त मलई ठही वेंदा तव्हां चओ था शादियूं नथा खाओ जनाज़नि में नथा अचो ॻाल्हायो नथा ईद नथा मिलो भूखिया हिननि खे छा फसा विड़ंदा आहिनि त मलई ठही अब वे हो या मां हेठि लही पहिरीं खूबी याद कयो विड़ंदा त मलई ठही वेंदा पहिरीं खूबी विड़ंदा त मलई ठही वेंदा ॿी खूबी दिल में न रखंदा तव्हां जेके पलीतियूं दिल में रखियूं वेठा आहियो न ये ॿार न रखंदा बच्चे मन के सच्चे ये दिल में ना हिन वटि बुक्स जो ना है टी खूबी त अञा वॾी अथनि इहा जे पोड़नि में अची वञे न रिपड़ी जन्नत आहे सुभान अल्लाह जो तो पोइ ॿुधायां ना ना मज़ो ना है मदीने वाले जा आशिक़ भाइयों तबलत कयो जा जो हथ हेठा वो कटड़ो खलकता ई मुआ वरी जुती न को खणी वने जुम्मे ते वरी मानो मस्जिद में इंदा व तो जुतियूं खाइण असाने हैदराबाद एकड़े हमरा 13,000 जी जुती वठी व्योज नमाज थे जुम्मे थे वो लगोस पोया चे नमाज शुरू करे तो जुती खणास हुन भी जुती खणी मुआ गुर अग्या रखी पो पियो नमाज पढ़े तब पोया राड़ी खस भाई साहब जुती आगे रखने से नमाज नहीं होती जुती पीछे रखने से जुती नहीं होती माखे वरी दावत भी ॾिनी आहे साईं जे नंढड़ तैयब शाह ताहिर शाह अञा ताईं मां इनखे सुञातो कोन्हे त तैयब कहिड़ो आहे ताहिर अॻां पुछो मांजो असांखे अम्मा ई कोन सुञाणी दिया तूं किथां अल्लाह नाला भला रखंदा कयो असां हैदराबाद मां छोकिरे खां पुछो नालो छा थी चए सावण मुझे बे भाजो चाहिए बादल मुझे ट्रेन भाजो चाहिए बरसात मुझे बमाने जो नालो खिमण हूंदो ॿारनि जी टी खूबी पोइ ॿुधाईंदो पहिरियों ॾाढा जो सुभान अल्लाह मज़ो न आहे ॾाढा हैदरी असां जमियत वारा यो ख़ुदा जो कसम आहे जो त अलीअ जो सामान असां वटि अली कारियो कुरान असां वटि अली हाजियो काबो असां वटि अली नमाज़ियो मस्जिद असां वटि अली दीनदारो दीन असां वटि अली जो बचड़ो मुझो मौला हुसैन सत्य में शहीद थियो मुझो कायद शहीद अल्लामा डॉक्टर खालिद शहीद थियो खुदा जो कसम सिर सजदे भैया तब रद करे शहीद बाबा के भैया हानी वियो अॼु सैयद जलसो साईं अल्लाह ॿारनि जी टी खूबी ॿुधायां ॻाल्हायो पहिरियों ब यादि कयो विड़ंदा
तमलई ठही वेंदा दिल में बुग़्ज़ न रखंदा टियों टियों कम न थींदो न रोअंदा अम्मा 10 रुपया दे कुल्फी वठा कोन दा पिणे गम जो ना दे बाबा कोनन के पिणे ना दे रोंदा लेथड़ंदा मिट्टी मथे में विझंदा है मां वठ न हूंदो उधारो वठी भी बच्चे खां ॾे बच्चे खे ॾे साईं अहमद शाह जी दावत थे अचण वारा बच्चो रोए मां खे रहम अचे बंदो रोए त अर्श ते रब खे रहम अचे रोई रोई रत पड़ा पंहिंजे रब खे रीझा रो मुसल्ले ते अल्लाह जे अॻियां रो माण्हुनि जे अॻियां न असां डीजे जे अॻियां रोंदासीं इस भी अंधा आहिनि बोड़ा आहिनि गूंगा आहिनि अल्लाह जे अॻियां रो रोई रोई रत फड़ा पंहिंजे रब खे रीछा उथी आधी रात जो पंहिंजे मालिक खे परछा उते दिल अड़ा जिथे सुरखो सॾी साथ असांजे तहरीक जो टियों मरहलो शुरू थियण वारो आहे सिंध पंजाब बार्डर जे बंद करण जो जेकॾहिं हे न मुड़िया सूटन ऐं बूटन वारा त कमो शहीद थे सिंध पंजाब जे बार्डर ते कायदे सिंध जे क़ियादत में वो धरने वाला दासे केड़ा मुजाहिदन धरने में ईंदा पाजे 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 दरिया हला जान जी बाजी लगाईंदा बैयत बुलंद कयो दुआ करो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम रब्बना अतमिम लना नूरना वगफिर लना ए अल्लाह पूरे मजमे जी हाजिरी कबूल फरमा ए अल्लाह इन मदरसे की क़यामत ते आबा